जे गारडियन था गुरबत के ऐं पीड़ित था हर मोहरत के जे गारडियन था गुरबत के ऐं पीड़ित था हर मोहरत के रत पीअंदड़ संत अमीरन खां रत पीअंदड़ संत अमीरन खां मूंखे नफ़रत वा मूंखे नफ़रत मूंखे नफ़रत वा मूंखे नफ़रत वा जेके सॼो साल पोरिया कनि गर्मियुनि सर्दियुनि जूं सख़्तियूं सहनि हणा वणा ख़र्च कनि पर जॾहिं कमाइण जो टाइम अचे त उन्हनि खे फ़ाइदो मिलण बदिरां वापारी ऐं संदन सरपरस्त माफ़िया हड़ मूड़ी हड़ में विझण लाइ हकिया तकिया वेठा हूंदा आहिनि बसि फ़सुलु लहण जी देरि हूंदी आहे हिन साल त वरी इन्हनि वापारियुनि खे नओं बहानो हथ अची वियो आहे त साईं सारियुनि में बरसातुनि सबबु मॉइस्चर आहे या उहे घिमियल आहिनि इहो बहानो बणाए सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में फ़ी मण ते 5 खां 6 किलो कटौतियूं कयूं पियूं वञनि हीउ कमु सरे आम खुलम खुला थी रहियो आहे पर को पुछण आखण वारो नाहे सरकारी खाता ॼण सुता पिया आहिनि पर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ी फुरी मारीअ ख़िलाफ़ आबादगार मैदान ते अची विया आहिनि बदीन ज़िले जे शहर खोरवा ऐं टंडे बागे में बि अॼु भरपूर एहतजाज कयो वियो खोरवा मां मोहम्मद अशरफ लाशारी जी रिपोर्ट मूजिबि प्यारो ख़ान लाशारी तरफ़ां सारियुनि जो अघु घटि ॾियण ख़िलाफ़ आबादगारनि सख़्तु एहतजाज कयो होॾां टंडे बागे मां मोहम्मद मलाह जी रिपोर्ट मूजिबि आबादगारनि हारियुनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि तरफ़ां पैदल मार्च कयो वियो उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वापारियुनि सारियुनि जो फ़ी मण अघु 3200 रुपयनि मां घटाए 2300 रुपया करे छॾियो आहे जॾहिं त फ़ी मण ते 5 खां 6 किलो कटौती कई पई वञे जंहिं करे आबादगारनि खे ॻाटे टोड़ नुक़सानु पहुची रहियो आहे उन्हनि सरकार खां मुतालबो कयो त सारियुनि जो फ़ी मण अघु फौरी तौर 4000 रुपया मुक़ररु कयो वञे ॿी सूरत में सॼे ज़िले में एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी मूंखे नफ़रत वा मूंखे नफ़रत वा हर दौर जे दादागीरनि खां हर दौर जे दादागीरनि खां मूंखे नफ़रत वा मूंखे नफ़रत